नाज़रीन, अमेरिका ऐं ईरान में ॻाल्हियूं अॼु इस्लामाबाद में थींदियूं, जंहिंजा समूरा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। ॻाल्हियुनि में शिरकत लाइ अमरीकी वफ़द नायब सदर जेडी वेंस जी क़यादत में इस्लामाबाद पहुची वियो आहे। वफ़द में ख़ासि नुमाइंदो स्टीव विटकोफ ऐं सदर ट्रंप जो नाठी जैरेड किशनर बि शामिल आहिनि। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ॿियनि तरफ़ां एयरपोर्ट ते वफ़द जी आजियां कई वई। ईरानी वफ़द जे स्पीकर बाकिर कालिबाफ ऐं परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जी अॻवानी में इस्लामाबाद पहुची चुको आहे। नाज़रीन, मां हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त अमेरिका ऐं ईरान में ॻाल्हियूं अॼु इस्लामाबाद में थींदियूं, जंहिंजा समूरा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। ॻाल्हियुनि में शिरकत लाइ अमरीकी वफ़द नायब सदर जेडी वेंस जी क़यादत में इस्लामाबाद पहुची वियो आहे। वफ़द में ख़ासि नुमाइंदो स्टीव विटकोफ ऐं सदर ट्रंप जो नाठी जैरेड किशनर बि शामिल आहिनि। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ॿियनि तरफ़ां एयरपोर्ट ते वफ़द जी आजियां कई वई। ईरानी वफ़द बि स्पीकर बाकिर कालिबाफ ऐं परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जी अॻवानी में इस्लामाबाद पहुची चुको आहे।